अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 1 अप्रैल थर्सडे। सुबुह जा थिया आहिनि 9:30। मां पंहिंजे लाइ नाश्तो थी ठाहियां। राति जो चिकन जलफ्रेज़ी ठाहियोसीं ऐं मां ही पंहिंजे लाइ ब्रेड वठी आई हुयमि। सो मां पंहिंजे लाइ सैंडविच हिते ठाहिण लाइ रखियो आहे ऐं हिन पासे चांहि तयारु थी थिए। नाश्तो कंदमि, उनखां पोइ जी तफ़सील जेका बि आहे उहा बि ज़रूरु तव्हां सां शेयर कबी। सो पहिरियों टाइम आहे नाश्ते जो। हाणे मां हीअ वीडियो ठाहे वरिती आहे। हीअ गुल ठाहिणु सेखारिया अथमि ऐं उनखां अलावा इहा वीडियो ज़ाहिर मां अलॻि सां शेयर कंदमि। जेको मां सिलसिलो शुरू कयो आहे त लेफ्ट ओवर जेके बि सिलाई जा मटीरियल आहिनि उन्हनि सां कमु कीअं कजे, त उन सिलसिले में मां इहा वीडियो ठाहे वरिती आहे ऐं हाणे हिननि खे कंदमि बंदि ऐं पोइ अॻियां छा थी कयां ॾिसूं था। ऐं हाणे मां जीअं ई गुल ठाहे पूरो कयमि त सुगंध कुझु खणी आई मुंहिंजे लाइ। ऐं छाहे जो अक्सर शयूं रखी मां विसरी वेंदी आहियां, पोइ ॻोल्हे ॻोल्हे चरी पई थींदी आहियां, थकिजी पवंदी आहियां, पर मूंखे मिलंदियूं न आहिनि। ऐं कई दफ़ा मां सुगंध खे फ़ोन करे उनखां पुछंदी आहियां त मुंहिंजी फलाणी शइ किथे पई आहे, त उहो मूंखे वीचारी ॿुधाईंदी आहे। सो हाणे उहो मुंहिंजे लाइ ॻोल्हे आई किताब। हे कोर्स जा किताब आहिनि जिन में मुंहिंजूं जेके मुंहिंजा लिखियल बैत छपियल आहिनि। इहे मूंखां मिलनि न पिया एॾनि ॾींहंनि खां, न त मां इलाही पहिरियों तव्हां सां शेयर कयां। सो ही 4थे दर्जे जो किताबु आहे ऐं हिननि जा पब्लिशर हे ॾिसो, वफ़ाक़ी हुकूमत जी निसाबी कमेटी तरफ़ां मुक़ररु कयल मयार ऐं उसूलनि मुताबिक़ उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी ॿारनि लाइ दर्सी किताब। ठीकु आहे। हे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा न आहिनि ऐं हे आहिनि गाबा नाले जी सीरीज़ आहे जेके प्राइवेट स्कूल्स जे लाइ लिखनि था पिया, छापनि था किताब। लेखक आहे ज़ुल्फ़कार अली भट्टी। ही मूंसां गॾु पढ़ाईंदो हो सेंट बोनावेंचर स्कूल में, पोइ उतां जॉब छॾे विया आहिनि। त इन्हनि मूंखां मुंहिंजो किताबु वरितो ऐं पोइ उन मां हिननि पंहिंजो जेके बि बैत हिन में लिखिया आहिनि मुंहिंजा शामिलु कया आहिनि, उहे किताब हुननि मूंखे ॾिना। अञा 8th क्लास वारो किताबु खुटल आहे, उहो हुननि चयो हो त मां तव्हांखे ॾींदुमि, पर पोइ असां हेॾे होॾे थी वियासीं। हू बि जॉब छॾे हलियो वियो, मां बि हिते अची वियमि, त इन करे मूंखे कोई माना ख़बर न पई। हाणे 2010 में ही छपिया आहिनि। सो मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिन में मुंहिंजा छपियल कहिड़ा कहिड़ा बैत आहिनि। थोरो टाइम लॻंदो ॾिसण में, ठीकु आहे। चङो, मां ॾिसो ही मुंहिंजो नज़म आहे बादल, ॾिस आया बादल भरिजी। इहो मुंहिंजो नज़म हिन में छपियल आहे। असलीन ताहिर वफ़ाई। ॿारनि खे कुदरती माहौल ऐं उनजी अहमियत ऐं अफ़ादियत बाबति ॼाण ॾिनी वञे ऐं हीउ मुंहिंजो बादल नज़म हिते छपियल आहे 4थे क्लास जे किताब में। हीअ आहे 5थे दर्जे जो किताबु, क्लास 5 जो। ॾिसो ही खोलियो अथमि त मुंहिंजी हिकिड़ी स्कूल जी टीचर हुई रुबीना, उन लिखियो आहे सदा शाद आबाद रहो। सची में तमामु ख़ूबसूरत नज़म, मालूमात वारो माहौल तोड़े मज़हबी हवाले सां गॾु तमामु ख़ूबसूरत तासिर पैदा करे थो। दुआ त सदा सुठो लिखंदा रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो। योर रुबीना। ठीकु आहे। सो इहो रुबीना। हीअ मुंहिंजो नज़म आहे लिखियल वण टण ॿूटा अलाह पाया, इंसाननि जा दोस्त बनाया। हीअ इन में छपियल आहे, नालो आहे हेठां। हीअ आहे 6th क्लास जो किताबु, क्लास 6। ही बैत आहे मुंहिंजे किताब में छपियल, वक़्त जो क़दुरु। उथी बेख़बर तूं कुझु होश कर, क़दुरु वक़्त जो कर त मिलंदुई समर। ही हिन में छपियल आहे, ठीकु आहे। त हेठि मुंहिंजो नालो आहे। हीअ आहे 7th क्लास जो किताबु। हीअ मुंहिंजो नज़म आहे कंप्यूटर, अॼुकल्ह आहे हिन जो दौर, ही आहे सभिनी खां ज़ोर। इहो हिते छपियल आहे, हेठि मुंहिंजो नालो आहे। हीअ आहे नज़म फीथो। ॾिसो ही फीथो ॿारो सॼी दुनिया में अहमियत वारो। ठीकु आहे। इहो मुंहिंजो लिखियल नज़म हिन मुंहिंजे किताब में छपियल आहे ऐं हिते हिननि इहो नज़म ॾिनो आहे पंहिंजे हिन 7th क्लास में, मुंहिंजो ॿियो नज़म। पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे जो हिन ते मुंहिंजो नालो न ॾिनो आहे, छो त
जंहिं लिखियो आहे किताबु उन चयो त कंहिं बि हिकिड़े राइटर जो हिक खां वधीक लिखणी नथा ॾेई सघूं, इन करे हिन ते असां नालो न ॾिनो आहे। उन्हनि मुंहिंजी राइटिंग ॾिनी ज़रूरु आहे, सो हीअ नज़म बि मुंहिंजो ई लिखियलु आहे। सो मां इलाही ख़ुशि, इलाही एक्साइटेड आहियां तव्हां सां इहो शेयर कंदे, ऐं ॾाढी मूंखे ख़ुशी थी थिए। एॾनि ॾींहंनि खां मां शेयर करणु चाहियां पई, पर किताब मूंखां लभनि न पिया। सो हीअ जंहिं खाने में मां ॻोल्हियां पई उते हुया ई कोन, कंहिं ॿिए हंधि पिया। इहो मुंहिंजी यादाश्त जो हाल आहे। सो मां ख़ुशि आहियां। तव्हां मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो, तव्हांखे ख़ुशी थी मुंहिंजे बारे में, मुंहिंजी इहा कामयाबी ॾिसी करे, इहो ॼाणे करे ज़रूरु ॿुधाइजो। हीणा हीणा जी रहिया आहियूं, हीणा हीणा जी रहिया आहियूं, दिल शिकस्ता दिल शिकस्ता दिल शिकस्ता थी पिया आहियूं, हीणा हीणा जी रहिया आहियूं। काश को साथ ॾेहा जेकर, काश को साथ ॾेहा जेकर, तन्हा तन्हा रुली रहिया आहियूं, तन्हा तन्हा रुली रहिया आहियूं, दिल शिकस्ता दिल शिकस्ता दिल शिकस्ता थी पिया आहियूं, हीणा हीणा जी रहिया आहियूं, वक्त जे वण तां मानत आख़िर, वक्त जे वण तां अमानत आख़िर, पन सुकल थी छणी रहिया आहियूं, पन सुकल थी छणी रहिया आहियूं, दिल शिकस्ता दिल शिकस्ता दिल शिकस्ता थी पिया आहियूं, हीणा हीणा जी रहिया आहियूं, हीणा हीणा जी रहिया आहियूं। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते असांजी हिंदाणे जी पार्टी थी थिए, फ्रूट पार्टी फ्रूट पार्टी गिदरो खाई विया आहियूं ऐं हाणे हिंदाणो छाई जेको बि तव्हां चवंदा आहियो, असां चवंदा आहियूं हिंदाणो, हिंदाणो ऐं छाई ॿई सही। पंजाबी में वाटरमेलन हिंदू छा चवंदा आहिनि ना हिंदाणे के हिंदवाना अलाए समथिंग लाइक दैट चवंदा आहिनि। हाँ, एंड आई फाउंड आउट त इलाही सारी लैंग्वेजेस में ते मथे हिंद समथिंग हिंदाणे के। सो बहरहाल मूंखे त हिकिड़ी लिमिट आहे खाइण जी, त मां हिकिड़ी लिमिट में खाई वई। वाटरमेलन अच्छा वाटरमेलन अंग्रेज़ाणी सभिनी खे ख़बर आहे वाटरमेलन, ठीकु आहे। सो बसि इहो थी रहियो आहे हिन महिल, थोरी थोरी गर्मी बि शुरू थी वई आहे ऐं हीअ असां वरितो आहे हिन सीज़न जो पहिरियों दफ़ो, त बसि हाणे सॼो साल इहो हलंदो, सॼो ऊन्हारो तक़रीबन। शाम जा 6:30 थिया आहिनि ऐं कुझु कचहरी थी वञे हाणे। सभिनी खां पहिरियों त जेकी ट्रेज़ एंड डिशिज़ वारी वीडियो डेकोरेशन वारी अञा ताईं कोन ठही सघी। अॼु में मूंखे इलाही सारो कमु हुयो, फेसबुक जे लाइ 2 वीडियोज़ ठाहियूं, उहे उते पोस्ट कयूं। जेके तव्हां मां फेसबुक पेजिस मुंहिंजा ॾिसां हूंदा उन्हनि ॾिसी वरितियूं हूंदियूं उहे वीडियोज़। ऐं उनखां सवाइ जेके फेसबुक लाइ मां कमु थी कयां, फेसबुक पेजिस जे लाइ जेके मां वीडियोज़ ठाहियां थी, उहे साॻियूं वीडियोज़ मां इनशाला यूट्यूब ते शेयर कंदी रहंदमि। 2-3 मां शेयर करे चुकी आहियां, उहे तव्हां ॾिठियूं हूंदियूं। उनखां सवाइ अॼु मां तव्हां सां पोइम्स शेयर कयूं जेके काफ़ी हफ़्ता पहिरियों मुंहिंजे व्यूअर्स मां ई कंहिं चयो हो त
काई अदी हुई, मूंखे नालो यादि नथो अचे, त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे इहे बैतक किताब में ॿारनि जे निसाब में शामिलु करणु घुरिजनि। उन्हनि त न कया आहिनि, पर प्राइवेट पब्लिकेशन्स वारनि इहे शामिलु कया आहिनि। सो मुंहिंजी दिलि चाहियो मां तव्हांखे ॾेखारियां, उहे तव्हां सां शेयर कयमि। ऐं हिकिड़ो सॉन्ग सिंधी ॿोलीअ जो, सिंध जो हिकिड़ो तमामु सुहिणो हिकिड़ो वजाहत जो शाहकार अदाकार हुयो, अञा बि आहे, अमानत मुग़ल। शायदि तव्हां मां कंहिंखे यादि हुजे। अलाह जी जोड़ हुई, वाह वाह, तबाह थियो पंहिंजे नसीबनि जे हथां। त इहो जेको अॼु जो सॉन्ग हुयो मां ॻायां पई, इहो उन अमानत मुग़ल जो लिखियलु हो। ऐं सॼो ॾींहुं ॻाईंदी रहियमि त ईअं दिलि में ख़्यालु आयो त भला तव्हां सां बि शेयर कयां। सो वणंदो आहे मूंखे ॾाढो। बसि कॾहिं कॾहिं दिलि खे शयूं लॻंदियूं आहिनि त इंसानु जेको आहे लफ़्ज़नि जो सहारो तलाश कंदो आहे, त थोरनि लफ़्ज़नि में सॼी ॻाल्हि चयल हूंदी आहे, त वॾी ॻाल्हि इहा। ऐं शाइरी माना ईअं सम्झो त दरिया खे कूज़े में बंदि करणु, है न, हिकिड़े जीअं सॼे दरिया खे हिकिड़े गिलास में, हिकिड़े कुपे में विझी छॾियो। शाइरी ईअं हूंदी आहे, 2-3 लाइनुनि में सॼी दिलि जी ॻाल्हि, सॼा दास्तान, सॼा दफ़्तर सभु दाख़िल। सो उहे तव्हां सां शेयर कयमि। ऐं उनखां अलावा कल्ह वारे मां पंहिंजी वीडियो में जेका इहा ॻाल्हि कई हुई त चैरिटी लाइ या हेल्प लाइ मूंखे न चओ सभु, हर को पंहिंजे पंहिंजे लेवल ते पाण बि कुझु कोशिशि करे। इनखे तव्हां मां कुझु माण्हुनि एप्रिशिएट बि कयो, ऐं स्पेशली जंहिंजे जवाब में मां इहो सभु कुझु चयो, उन्हनि मूंखे वरी मैसेज कयो, ऐं उन मैसेज ते मूंखे थोरो ॾुख बि थियो। त उन्हनि ठीकु आहे मुंहिंजी ॻाल्हि सां एग्री बि कयो, न बि कयो। ऐं उन अदी मूंखे इहो बि चयो त तव्हां भली पंहिंजनि जी मदद कयो। मुंहिंजा पंहिंजा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां तमामु ख़ुशहाल आहिनि। चाहे मुंहिंजा पेका आहिनि, साहुरा आहिनि, नानाणा आहिनि, ॾाॾाणा आहिनि, उन्हनि मां कंहिंखे बि ज़कात, ख़ैरात ऐं सदके जे पैसनि जी ज़रूरत न आहे। बल्कि मां इहो जेको कुझु कयां थी, उहे सभई मुंहिंजी फैमिली उन में मूंखे सपोर्ट कंदी आहे। इहा कंहिंखे बि ख़ुशफ़हमी न थिए त मां इहे सॼा चंदा जमा करे पंहिंजनि जी मदद कंदी आहियां। बहरहाल अहिड़ा ॾुखाईंदड़ जुमिला ऐं अहिड़ा, भले हुनजी अदीअ जी नियत ख़राबु न हूंदी, पर लफ़्ज़नि जी चूंड जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। लफ़्ज़नि जी चूंड जो ॾाढो ख़्यालु रखिणो पवंदो आहे। सो इहो उन्हनि जो जुमिलो त तव्हां भले पंहिंजनि जी मदद कयो, ॾाढो मूंखे ॾुखियो लॻो। पर ठीकु आहे, का ॻाल्हि न आहे। जॾहिं तव्हां हक़ ऐं सच जी राह ते हलंदा आहियो न, जॾहिं साफ़ु नियत खणी ऐं अलाह जी रज़ा खे नज़र में रखी सफ़र ते निकिरंदा आहियो न, त अलाए छा छा सहणो पवंदो आहे। सो हलो इहो बि सही, इन ॻाल्हि खे हिते छॾियूं था। ऐं वीडियोज़ मुंहिंजूं ज़रूरु इंजॉय कजो, जेके मां फेसबुक लाइ बि ख़ासि तौर ते ठाहियां थी। ऐं ईअं लॻे पियो ॼण मुंहिंजा उहे पेजिस जेके न बिल्कुलु मुर्दा थी विया, डेड थी विया, त उन्हनि खे मां थोरो ज़िंदा करण जी कोशिशि कई आहे। ऐं उन्हनि पेजिस सां गॾु गॾु पाण खे बि ज़िंदा करण जी कोशिशि कई आहे। इनडायरेक्टली खणी ईअं ई सम्झो, छो त जॾहिं असां अहिड़े क़िस्म जा कमु कंदा आहियूं, एक्टिव कंदा आहियूं कंहिं शइ खे, त हक़ीक़त में असां पाण एक्टिव थी विया हूंदा आहियूं। सो मां बि एक्टिव आहियां अॼुकल्ह माशाअल्लाह। ऐं तबियत में जेके बि आहिनि तकलीफ़ूं, बीमारियूं, ख़राबियूं, शुक्र अलाह जो पोइ बि हलूं चलूं था, खाऊं पीऊं था, पंहिंजी मर्ज़ीअ सां उथूं वेहूं था, त इहो शुक्र अदा करणु घुरिजे हर हाल में। सो इहो नंढिड़ो व्लॉग हुयो अॼु जो, जेको बि मां सुबुह खां शाम ताईं कयो, थोरो घणो उहो मां तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼु जो व्लॉग वणंदो। जेकॾहिं वणेव त ज़रूरु मूंखे मोट ॾिजो, ॿुधाइजो। ऐं जेकॾहिं वणेव त ज़रूरु शेयर बि कजो, त जीअं जेको कुझु तव्हां ॾिसी रहिया हो, जंहिं शइ खे तव्हां सही था सम्झो या सुठो था सम्झो, तव्हां पसंदि था कयो, त उहो ॿियनि ताईं बि पहुचणु घुरिजे। सो अलाह साईं तव्हांखे आबाद रखे हमेशह। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं मोकिलायूं था। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।